अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियों साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाड़ी खातो हैदराबाद सिंध। किस्त 13 मियाँ नूर मोहम्मद। मियाँ यार मोहम्मद जी वफ़ात खां पोइ संदसि वॾो पुटु मियाँ नूर मोहम्मद ख़ुदायार ख़ान जे लक़ब सां वालिद जे इलाइक़नि ते हुक्मरान थी वेठो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 265। हिकु रिवायत मूजिबि मियाँ नूर मोहम्मद वालिद जे मौत जो 2 महीना सोग कयो ऐं पोइ 11 मुहर्रम 1132 हिजरी 13 नवंबर 1719 ईस्वीअ ते मसनद नशीन थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 310 सिंधी छापो। मोहम्मद दाऊद पंहिंजे भाउ मियाँ नूर मोहम्मद जी मुखालफ़त कई ऐं आख़िरकार मामिलो जंगो जदल ताईं पहुतो। अॻिते हली मोहम्मद दाऊद पेश पियो ऐं सुलह कयईं। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 265। इन तरह घरू मुखालफ़त जो ख़ात्मो थियो। हिकु रिवायत मूजिबि हीअ मुखालफ़त 3 महीना ऐं ॿी रिवायत मूजिबि 3 साल जारी रही। वालिद वांगुरु मियाँ नूर मोहम्मद पिणु तख़्तगाह ख़ुदाबाद खे क़ाइमु रखियो। मियाँ नूर मोहम्मद कलोड़नि हाकिमनि में घणनि वाक़िअनि सबबि मुनफ़रिद हैसियत रखे थो। हिंदुस्तान खां करे इस्फ़हान ऐं कंधार ताईं ग़ैर मामूली वाक़िआ पेश आया, जन जो सिधो सओं असरु मियाँ साहब ते ऐं ख़ुदि सिंध ते पियो। केतिरनि ई वाक़िअनि सबबि ख़ुदि मियाँ नूर मोहम्मद सभिनी कलोड़नि हाकिमनि में वॾी अहमियत रखे थो। औरंगज़ेब जी वफ़ात 1118 हिजरी 1707 ईस्वी खां पोइ जो समूरो अरसो हिंदुस्तान में मारामारीअ जो दौरु हो। रफ़ीउद्दौला हिकु कमज़ोर बादशाह 9 ज़ुल्क़ाद 1161 हिजरी ते फ़ौत थियो। ग़ुलाम रसूल महर जी तहक़ीक़ मूजिबि यार मोहम्मद 11 ज़ुल्क़ाद 1161 हिजरी ते वफ़ात कई। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिंधी छापो सिफ़ो 284। जॾहिं त 15 ज़ुल्क़ाद 1161 हिजरी 18 सेप्टेम्बर 1719 ईस्वीअ ते रोशन अख्तर मोहम्मद शाह हिंदुस्तान जो नओं बादशाह थियो। विलियम अरुण लेटर मुग़ल्स जुल्द ॿियो सिफ़ो 1 नऊं छापो लाहौर साल नामालूम। हिन पंहिंजी वफ़ात ताईं यानी 1161 हिजरी 1748 ईस्वीअ ताईं डिघो अरसो राज कयो। औरंगज़ेब खां पोइ ही पहिरियों मुग़ल बादशाह हो जंहिं हिंदुस्तान ते तवील अरसो बादशाही कई। मियाँ नूर मोहम्मद खे पिणु डिघी मुदत ताईं मोहम्मद शाह जी हुकूमत ऐं इंतिज़ामिया सां मुंहुं ॾियणो पियो। मियाँ नूर मोहम्मद हिकु ख़त ज़रिए मरकज़ खे पंहिंजे वालिद यार मोहम्मद जी वफ़ात ऐं पंहिंजी मसनद नशीनीअ जो इतला हिन रीति ॾिनो। पंहिंजे पीउ जे जाइ ते फ़र्मा बरदारीअ लाइ तयारु आहे। इताअत ऐं फ़िदाकारीअ जा वाजिबात पूरा करे रहियो आहे। हुकुमनि जी तामीर में कोशान आहे। ईरानी सरहद जे क़िलनि सिब्बी गुंजाबा ऐं उन खां सवाइ ॿियनि इलाइक़नि ऐं सेविस्तान जे लक़नि जी निगहबानीअ जा फ़र्ज़ अदा करे रहियो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 320। उन्हनि हालतुनि में मियाँ नूर मोहम्मद सिंध जो हुक्मरान थियो। संदसि दौर जे कुझु अहम वाक़िअनि जी उपरार कजे थी। मियाँ नूर मोहम्मद जा पहिरियां 3 साल पुरअमन गुज़रिया, लेकिन सन 1135 हिजरी 1723 ईस्वीअ में कलोड़नि ऐं दाऊद पोटनि में दंगल शुरू थी वियो। मुला जीअंदो अबड़ो जतोई परगिणे में कलोड़नि जो अमलदार हो ऐं कुझु दिहुन जो मालिक हो। दाऊद पोटनि उन सां हथु ॻंढियो। खानपुर ऐं शिकारपुर जे दिहुन में मीर अब्दुल वासिअ जी अमलदारी हुई। उन खे बि दाऊद पोटनि तंग कयो। उन हालत में मियाँ साहब ठारो नाले हिकु ख़ासि माण्हू मरकज़ में मोकिले दाऊद पोटनि खे सेखत ॾियण जी इजाज़त घुरी। दाऊद पोटनि ऐं कलोड़नि जूं लड़ायूं थियूं। आख़िरकार शिकारपुर जे क़िले में दाऊद पोटनि खे सोढ़ो करे आण मञाई वई। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 265। ग़ुलाम रसूल महर बहावलपुर जे माख़ूज़नि जूं रिवायतूं ॾेई उन्हनि खे रद्द कंदे मथे ॾिनल तहफ़तुल कलाम जी रिवायत जी तस्दीक़ कई आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 329। उन ज़माने में दाऊद पोटनि जो अॻवान अमीर मोहम्मद मुबारक ख़ान हो। 1136 हिजरी 1723 ईस्वीअ में हिन मोहम्मद सादिक ख़ान खे पंहिंजे मारजण जी सूरत में पंहिंजो जाइनशीन मुक़ररु कयो। मियाँ नूर मोहम्मद मीर शहदाद ख़ान टालपुर खे शिकारपुर रवानो कयो ऐं पाण लाड़काणे में हालतुनि जो इंतज़ारु करणु लॻो। जंग जो तबल वॻो त मियाँ 60,000 सवार ऐं प्यादा साण करे अची शिकारपुर पहुतो। शाहबारो राजा लेखी ऐं मुराद कलेरी बि मुख़्तलिफ़ तरफ़नि खां मुतयन कया विया। जमादल आख़िर 1136 हिजरी फरवरी 1724 ईस्वीअ ताईं जंग थींदी रही, लेकिन उन जो फ़ैसिलो न पिए थियो।
आख़िरकार मियां नूर मोहम्मद भरपूर हमले जो हुकुम ॾिनो। तरफ़नि जो घणो नुक़सानु थियो। उन बाद ॿिन्ही धुरियुनि में सुलह थियो। तकरारी जागीर जा 4 हिसा कया विया। 2 हिसा जीअंदो अबड़ो, 1 हिसो दाऊद पोटरा ऐं 1 हिसो मियां खे मिलियो। तहफ़तुल कलाम सिफ़ो 265। लेकिन ही सुलह घणो वक़्तु न हली सघियो। मुला जीअंदो अबड़ो कनि रिवायतुनि में जुनेद 6 महीननि बाद वरी दाऊद पोटनि ते दाई थियो। मुहर्रम 1138 हिजरी सेप्टेंबर 1725 ईस्वीअ में शिकारपुर में वरी हालतूं ख़राब थियण लॻियूं। रईस मुबारक दाऊद पोटरो फ़ौत थियो त संदसि पुट मोहम्मद सादिक ख़ान रईस बणिजी वेठो। हालात तब्दील थिया त ख़ुदि मियां नूर मोहम्मद शिकारपुर तरफ़ पेशकदमी कई। अमीर मोहम्मद सादिक शिकारपुर छॾे खानपुर पहुतो ऐं पोइ सिंधु नदीअ जे हिक ॿेट दुबले ते रिहाइश अख़्तियार कई। मियां साहब इन्हनि शहरनि जो इंतज़ाम पाण संभालियो ऐं मीर शहदाद तालपुर खे दुबले ॿेट ते कब्ज़े लाइ मोकिलियो वियो। अमीर मोहम्मद सादिक ॿेट छॾे उच हलियो वियो, जिते जे ख़ानवादनि संदसि मदद कई। उन रीति दाऊद पोटरा सिंध मां बेदख़ल थी विया। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 320-321। मियां साहब सन 1142 हिजरी 1730 ईस्वीअ में मुराद कलेरीअ खे सिब्बीअ जो हाकिम मुक़ररु कयो। उहो ई दौरु आहे जॾहिं कलोड़नि सिंध जे सरहदी इलाइक़नि ऐं क़ौमुनि ते हावी थी खेनि मती कयो। जन्मा कनि ज़मींदारनि वटि हज़ारनि जी फ़ौजी ताक़त हुई। हिन ॾस में गुंजाबा जो ज़मींदार कैसर मक्सी, शोरन जो सरदार गोराम लाशारीअ जो औलाद, महाल कच्छी, भागनाड़ी, ढाढर ऐं कोहिस्तान जा ज़मींदार ख़ासि तरह ज़िक्र लाइक़ आहिनि। तहफ़तुल किराम सिफ़ो 266। सन 1143 हिजरी 1731 ईस्वी में बिरोहिन सिंध तरफ़ लश्कर कशी कई। बिरोही शिकस्त खाई भॻा। कलात जो हाकिम अब्दुल्ला बिरोही मियां जे फ़र्ज़ंदनि खे पंहिंजूं ॿ नियाणियूं ॾेई सुलह लाइ आमादा थियो। तहफ़तुल कलाम सिंधी सिफ़ो 266-267। हिन हमले में बिरोहिन जा घणा माण्हू मारिजी विया। हिकु वॾो सिपह सालार काकड़ बिरोही बि क़त्ल थियो। 1 साल पोइ 1144 हिजरी 1732 ईस्वीअ में बिरोहिन जी हिकु क़ौम अहद शिकनी करे फरीदाबाद जे भरवारे काछीअ जी ज़मीन खे फुरियो। हिन वाक़िए सबबि मियां नूर मोहम्मद घणो नाराज़ थियो। मीर अली शेर कानिया मीर अब्दुल्ला जे काहुन जो सबबु बयानु न कयो आहे, लेकिन ॿियनि ज़रियनि मां उन ते रोशनी पवे थी। मियां यार मोहम्मद जे दौर में मीर समंदर ख़ान कलात जो हाकिम हो। सिब्बी ऐं गंजाबो कलोड़नि खे मिलिया। उन ते हिन खे सख़्तु एतिराज़ हो, छो त हिननि इलाइक़नि ते बिरोही पंहिंजो हक़ु सम्झनि पिया। मीर समंदर ख़ान पोइ मीर अहमद कलात जो हाकिम बणियो। मीर समंदर ख़ान खां पोइ मीर अहमद कलात जो हाकिम बणियो। हू थधो माण्हू हो। उनखे हटाए मीर अब्दुल्ला ख़ान हुक्मरान बणियो। अब्दुल्ला नामवर जनरल ऐं सूर्य हुक्मरान हो। हिन आसपास जे अक्सर हाकिमनि खे मुती कयो हो। बाद में खेसि सिब्बी, गुंजाबो ऐं कच्छी वठण जो ख़्यालु आयो, छो त हिकु तरफ़ हू हिननि इलाइक़नि खे पंहिंजो तारीख़ी हक़ु सम्झे पियो ऐं ॿियो त सर्दीअ में बिरोहिन जो गुज़र सफ़र कच्छी ऐं सिब्बीअ जे ख़ितनि में हूंदो। उन पस मंज़र में मीर अब्दुल्ला ख़ान लश्कर वठी कच्छी में पहुची वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल उर्दू छापो सिफ़ो 391। सिंधी छापे में काछो आयो आहे जो ग़लति आहे, सिफ़ो 343। मोहम्मद पठान लाड़काणे पहुची नामवर सिपह सालारनि खे बिरोहिन जी बेख़नीअ जो हुकुम ॾिनो। कच्छी में जंदेहर वटि खूनरेज़ जंग थी। केतिरनि ई नामवर सिपह सालारनि सां गॾु मीर अब्दुल्ला ख़ान बिरोही पाण बि हिन जंग में मारिजी वियो। बिरोहिन जो ज़ोर हमेशह लाइ टुटी पियो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 447। उन जो नालो हाणे खानपुर आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 347। उन बाद मीर अब्दुल्ला जे सोट मीर मुराद अलीअ जी धीअ 1145 हिजरी 1733 ईस्वी में मोहम्मद मुरादियाब ख़ान सां निकाह करे ॾिनी वई। ॿिए साल बिरोहिन मां मियां जो पुटु ख़ुदादाद ख़ान परिणिजी आयो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 448। मीर अली शेर कानिया जे बरक्स हिकु ऐनी शायद सैयद मीर मोहम्मद बलग्रामी हिननि शादियुनि बाबति मुख़्तलिफ़ राय लिखी आहे। हिन मूजिबि मुरादियाब जी शादी 1146 हिजरीअ में मुराद अली ख़ान जी धीअ सां थी। ख़ुदादाद ख़ान जी शादी 1147 हिजरीअ में ख़ुदि अब्दुल्ला ख़ान जी नियाणीअ सां थी।
मंशूरुल वसियत तो दस्तूर हुकूमत ज़मीमूं 6। मियां नूर मोहम्मद लाइ ही वॾी कामयाबी हुई। दिल्ली सरकार ख़ुशि थी इनखे साबित जंग ख़िताब 5000 मनसब ऐं नौबत अता कई। शाहनवाज़ ख़ान मासरुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 815। उर्दू तर्जुमो मोहम्मद अयूब कादरी मरकज़ी उर्दू बोर्ड लाहौर 1968 ईस्वी। हिन खां अॻु मुग़लनि मियां यार मोहम्मद खे सिर्फ़ु ख़ुदा यार ख़ान जो ख़िताब ॾिनो हो। 5000 मनसब मिलण जे ॿिए कंहिं बि ज़रिए हवाले सां तस्दीक न थी आहे। मियां साहब जी इन शानदार कामयाबीअ खां सुतत पोइ खोड़ा शहर जे मखदूम अब्दुर्रहमान जी शहादत जो वाक़ियो पेश आयो। मखदूम साहब वक़्त जो वॾो आलिम ऐं अब्बासी कलोड़ो हो। हिन जो तालुक़ वक़्त जे हाकिम मियां नूर मोहम्मद सां पिणु हो, पर पोइ हिकु इंतिज़ामी मसइले ऐं उलझन में अची कार्रवाई कई वई। मखदूम अब्दुर्रहमान मस्जिद अंदरि मारिजी वियो। हिन मोरके में 222 वधीक माण्हू क़तल आया। हीउ वाक़ियो सन 1145 हिजरी 1733 ईस्वी में पेश आयो। तफ़तुल कलाम सिफ़ो 336 337 सिंधी छापो। सिंध में शाह इनायत जे वाक़िए ऐं उन खां पोइ मखदूम अब्दुर्रहमान जी शहादत बाबति अॼु सूदो हिकु जज़्बाती सोच हावी ऐं जारी आहे। न त उन्हनि वाक़िअनि खे सिंध जे मफ़ाद में पूरी तरह हक़ीक़त पसंदीअ सां सम्झण जी कोशिशि थी आहे ऐं न वरी मारूज़ी हालतुनि हेठि ग़ैर जानिबदाराना तजियो कयो वियो आहे। कलोड़नि जी तारीख़ में ऐं ख़ुदि समूरी सिंध जे इतिहास में 5 साल पोइ हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिंजी तमामु घणी तारीख़ी अहमियत आहे। सिबी बखर ऐं सेवण कलोड़नि जी हुकूमत हेठो आहे, जॾहिं त सूबो ठटो अञा मुग़लनि जे ताबे हो। सन 1150 हिजरी 1737 ईस्वीअ में आख़िरी मुग़ल नवाब सादिक अली ख़ान नाकाम थियो। उन वक़्तु दिल्लीअ में शेख ग़ुलाम अहमद कलोड़नि जो वकील सफ़ीर मौजूदु हो। हिन खे इतलाह ॾिनो वियो त सूबे ठटे जो इंतिज़ाम बि कलोड़नि जे हवाले कजे थो। इन रीति 2 सदियुनि बाद सॼो सिंध जो मुल्क वरी मुतहद थी मक़ामी हाकिमनि जी हुकूमत में आयो ऐं हिंदुस्तानी हाकिमनि जे अचण जो सिलसिलो बंदि थी वियो। तहफ़तुल कलाम सिफ़ो 253 254। शेख ग़ुलाम अहमद ठटे जो नाज़िम मुक़ररु थियो। लाशक त कलोड़नि जी हीअ वॾी हासिलात तोड़े कामयाबी हुई। अरगूननि तुरखाननि ऐं पोइ मुग़ल सूबेदारनि जे ज़माने में सॼी सिंध ऐं ख़ासि करे लाड़ अंदरि अक्सर मक़ामी क़बीलनि जा सरदार एतिरो त ताक़तवर थी उभिरिया जो उन्हनि पंहिंजनि इलाइक़नि में ख़ुदि मुख़्तियार हुकूमतूं क़ाइमु करे वरितियूं हुयूं। मियां नूर मोहम्मद पंहिंजे पुट मोहम्मद मुरादियाब ख़ान खे ज़ुल्क़ाद 1151 हिजरी फरवरी 1739 ईस्वीअ में ठटे रवानो कयो। मुरादियाब लाड़ में इंतिज़ाम बहाल करण जी कोशिशि कई त उन में धाराजा जो हाकिम राणो अजमाल ऐं ककराली जो ॼाम रुकावट बणिया। ॿिन्ही ॼणनि बहरी तोड़े बरी कुवत खे ठटे खां नसरपुर ताईं पखेड़े छॾियो। मुरादियाब ख़ान निहायत कामयाबीअ सां मथनि हावी थियो। इन तरह लाड़ जो अक्सर इलाइक़ो कलोड़नि जे हथ में अची वियो। तफ़तुल कलाम सिफ़ो 267 268 सिंधी छापो। हाणे वक़्तु आयो हो त सिंधवासी मुल्क जे इतिहाद जी सूरत में ऐं पिणु पंहिंजनि ॾेही हाकिमनि जी हुकूमत मां लाभ पिराइनि, पर हिकु ओचिती मुसीबत नाज़िल थी जंहिं सिंधी अवाम तोड़े सिंधी हाकिमनि जे इरादनि खे निहोड़े छॾियो। उन आफ़त जो नालो नादिर शाह ईरानी हो। इब्तिदा में नादिर हिकु धाड़ियल ऐं लुटेरो हो। हालतुनि हिन खे हिकु लीडर तौरु अॻिते आंदो। शाह अब्बास सफ़वी सन 1148 हिजरी 1735 ईस्वीअ में फ़ौत थियो त नादिर पाण ईरान जो बादशाह बणिजी वियो। ईरान में हालतुनि ते ज़ाब्ते खां पोइ अफ़गानियुनि खे सेखत ॾियण लाइ नादिर कंधार पहुतो। कंधार खां पोइ अॻिते वधी ख़ैबर लक खां हिंदुस्तान में दाख़िल थियो। मुग़लनि करनाल जी जंग में शिकस्त खां पोइ नादिर सां ठाह कयो। नादिर बाद में दिल्ली पहुतो, जिते कंहिं मामूली वाक़िए सबबि हू सख़्तु ॾमिरियो। आख़िरकार नौबत खून ख़राबे ते वञी पहुती। ख़ूब खून ख़राबे ऐं दौलत जी मेड़ा चूंडीअ खां पोइ नादिर जे पुटु नसरुल्लाह जी शादी मुग़ल बादशाह महमद शाह जी धीअ सां थी। बाद में मलिक महमद शाह खे वापसि करे नादिर पंहिंजे मुल्क लाइ रवानो थियो। अलबत्ता सिंधु दरिया जा ओलह वारा सभु इलाइक़ा ईरानी सल्तनत में शामिल कया विया। प्रोफेसर मक़बूल बेग बदख्शानी तारीख़ ईरान जुल्द 2 उर्दू सिफ़ो 373 खां 379।
नादिर पहिरीं रमज़ान 1152 हिजरी 21 नवंबर 1739 ईस्वी ते दिल्ली खां पिशावर आयो ऐं पोइ काबुल पहुतो। मियां नूर मोहम्मद खे काबुल में अची मुलाक़ात करण जो चयो वियो। मियां साहब ईअं न कयो। उन हालत में नादिर सिंध तरफ़ पेशकदमीअ जो फ़ैसिलो कयो। नादिर सिंधु माथर में दाख़िल थियो त नूर मोहम्मद जा मुख़ालिफ़ अमीर सादिक मोहम्मद ख़ान, दाऊद पोटो ऐं कलात जो हाकिम महबद ख़ान बिरोही ख़िदमत में हाज़िर थी विया। उन वक़्तु लाहौर ऐं मुल्तान जो हाकिम ज़करिया ख़ान हो। 21 जमादुल सानी 1152 हिजरी 14 सेप्टेंबर 1739 ईस्वी ते नादिर शाह ज़करिया ख़ान लाइ फ़रमान जारी कयो त सिंध जी फ़ौजी मुहिम में असांजी मदद लाइ तयारु रहे। जेकॾहिं सिंधी हिंदुस्तान ॾे भाॼ कनि त उन्हनि खे हर लिहाज़ सां रोकियो वञे। अॻिते हली ज़करिया ख़ान ऐं हिन जो पुटु हयातुल्ला ख़ान पिणु नादिर जी हिमायत ऐं मदद में सिंध में पहुता। रियाज़ुल इस्लाम इंडो पर्शियन रिलेशन सिफ़ो 153 खां 161 तहरान 1970 ईस्वी। हिंदुस्तान तरफ़ां नादिर शाह जी पेशकदमीअ जो इतलाउ मिलंदे ई मियां नूर मोहम्मद लाड़काणे पहुतो। उन वक़्तु मोहम्मद मुरादियाब ख़ान ठटे तरफ़ वियल हो, सो पिणु ही इतलाउ मिलंदे लाड़काणे हलियो आयो। जॾहिं नादिर शाह काबुल मां सिंध ॾे मोट खाधी तॾहिं मियां नूर मोहम्मद उमरकोट ॾे हलियो वियो ऐं मुक़ाबिले तोड़े मुहरके खां पासो कयो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 268। 14 ज़िलक़ाद 1152 हिजरी 1 फरवरी 1740 ईस्वी ते नादिर शाह लाड़काणे पहुतो। हिते हिनखे मियां नूर मोहम्मद जे उमरकोट ॾे वञण जी ख़बर मिली। नादिर शाह इतला मिलण शर्त उमरकोट तरफ़ पेशकदमी कई। मियां साहब ॿार बचा कंहिं ॿिए माॻ तरफ़ मुंतक़िल कया ऐं जंहिं सुबुह जो उमरकोट छॾण वारो हो त नादिर असुर वेल अची कोट खे घेरो कयो। मजबूर थी मियां साहब पेश पियो। उन बाद ॿई हुक्मरान उमरकोट मां लाड़काणे तरफ़ रवाना थिया। मियां नूर मोहम्मद सां पेश आयल वाक़िअनि नादिर जे रवैये, सिंध में हिन जी रिहाइश, मिल्कियत जी फुरलुट ऐं सालियाने ख़राज बाबति ग़ुलाम रसूल महर तफ़सीली बहस कयो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल बाब 31। नादिर खे सिंध जे ख़ज़ाने मां 1 करोड़ रुपया ॾिना विया। सिंध जे मुल्क जा 3 हिसा कया विया। सिबी पठाणनि, शिकारपुर दाऊद पोटनि ऐं बाक़ी मुल्क में नूर मोहम्मद खे मिलियो। उन खां अलावा मियां साहब खे शाह कुली ख़ान जो लक़ब बि ॾिनो वियो। नादिर वञण महिल मियां साहब जा 2 पुट मियां ग़ुलाम शाह ऐं मियां मुरादियाब ख़ान यरगमाल तौरु पाण सां ईरान वठी वियो। ज़ालिम नादिर शाह 11 मुहर्रम 1153 हिजरी 28 मार्च 1740 ईस्वी ते लाड़काणे खां रवानो थी वियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 268। नादिर शाह ऐं शाह मोहम्मद जे विच में थियल मुआहिदे मूजिबि सिंध जो मुल्क ईरानी सल्तनत जे हवाले थियो। उन जो इतला बाक़ाइदा तौर ते मियां साहब खे न ॾिनो वियो। उन पस मंज़र में मियां नूर मोहम्मद ईरानी शाह सां न मिलण जो फ़ैसिलो कयो। नादिर शाह सिंध में 2 महीना रहियो। हीउ हमिलो हर लिहाज़ सां ग़रीब सिंध लाइ सख़्तु नुक़सानकार हो। वॾी महिनत सां सिंध जे ख़ज़ाने में 1 करोड़ रुपया गॾु थिया हुआ, से नादिर लुटे खणी वियो। मियां जो कुतुब ख़ानो बि नादिर पाण सां खणी वियो। ज़ाती तरह मियां खे ही सदमो पहुतो त हिन जा 2 पुट यरगमाल तौरु ईरान विया। हिननि सभिनी ॻाल्हियुनि खां हटी करे वॾो हाञो ही थियो त 2 सदियुनि बाद मुतहद थियल सिंध जो मुल्क हिक धक सां 3 टुकर कयो वियो। जीअं मथे ज़िक्र थियो, शिकारपुर जो ख़ितो दाऊद पोटनि खे मिलियो। मीर अब्दुल्ला ख़ान जे खून बहा तौरु कच्छी, ढाढर ऐं सिबी मीर अलीशेर काने मूजिबि सिबी पठाणनि खे मिली। वाली कलात मीर मेहराब ख़ान खे मिलिया ऐं बाक़ी सिंध जो मुल्क कलोड़नि खे मिलियो। सिंध ते सालियाने ख़राज जी चटी अलॻि मुक़ररु थी। कलात खे इलाइक़नि जे हवाले थियण जे ज़िक्र में रॉबर्ट लीच जे हवाले सां ग़ुलाम रसूल महर कराचीअ जो नालो बि खंयो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल उर्दू सिफ़ो 448 खां 450 ऐं पिणु हाशियो। हमअसर ईरानी तोड़े सिंध जा माख़ुज़ कराचीअ जे हवाले थियण खे रद्द कनि था। ॿियो त सिंधी छापे में काछो आयो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 394 जो पिणु दुरुस्त कोन्हे, दुरुस्त कच्छी आहे। ही सूरत हाल में नूर मोहम्मद ऐं ख़ुदि ग़रीब सिंध लाइ निहायत हानिकार हुई। हिकु त मुल्क जो इतिहाद ऐं जाग्राफ़ियाई वहदत ख़तम थी। ॿियो त मियां यार मोहम्मद ऐं मियां नूर मोहम्मद वॾी महिनत ऐं तकलीफ़ सां 2 सदियुनि जी सिंध जी बिगड़ियल अमन अमान खे ज़ाब्ते में आंदो हो, सो पिणु हिक धक सां तबाह ऐं बर्बाद थी वियो। अमन अमान जी बहालीअ लाइ वरी नए सिर जिदोजहद करणी पई।
नादिर जे अचण सां परॾेही फ़ौजूं सॼी सिंध में काहे पियूं। ख़ौफ़ ऐं दहशत सॼे मुल्क ते छायल हुई। नादिर जा कारिंदा बि जुदा जुदा ख़ितनि में मौजूदु हुआ। उन पस मंज़र में मियां वरी हालतुनि खे सुधारण तरफ़ तवजो ॾिनो। शेख शकरुल्लाह ऐं मस्ती ख़ान जोयो, सालिह ख़ान बेआत ऐं शाह वर्दिया ख़ान कर्त जे हथां शाही दरबार में पहुचाया विया। शेख शकरुल्लाह ऐं मस्ती ख़ान जोयो मियाँ जे तरफ़ खां अगम कोट में मुतयन हुआ। तहफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 268। आका मोहम्मद करीम इस्फ़हानी ठटे मां मोतबर माण्हू वठी नादिर जी ख़िदमत में पहुचाया। हिन खे पोइ रयत जो वकील मुक़ररु कयो वियो। मियाँ साहब नादिर जे वञण बाद ठटे जो इंतज़ाम सुल्तान सामटीअ जे हवाले कयो। उन दौर में शोरा क़बीले अमन अमान जो मसइलो पैदा कयो। चाकर हाला तालके ऐं पिणु कनि ॿियनि इलाइक़नि में हूंदो ऐं लधो शोरो ऐं के ॿिया अरडायूं करे रहिया हुआ। हुन खां सवाइ तालके चाचकान वंगो परगणू जा अरबाब तमाची तोगाची ठारो काहू ऐं आसू सूमरो ढल ॾियण खां पिड़ कढी बीठा। सुल्तान सामटीअ तेज़ीअ सां क़दम खणी बाग़ियुनि खे नाबूद कयो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 269। 1155 हिजरी 1742 ईस्वी में नादिर जो ख़ासि माण्हू मुज़फ़र अली ख़ान बेगिलर बेगी सूरत बंदर मां जहाज़ वठण लाइ कराची पहुतो। नादिर हिंदुस्तान में हूंदे उन्हनि जहाज़नि ख़रीद करण जो हुकुम ॾिनो हो। मुज़फ़र कराचीअ खां ठटे आयो त मियाँ साहब पिणु ठटे पहुतो। हू 2.5 महीना ठटे में रहियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 269। 1156 हिजरी 1743 ईस्वी में हिकु भेरो वरी अफ़रा तफ़री पैदा थी। दाऊद पोटरा ऐं नादरी लश्कर हिक ॿिए जे मदे मुक़ाबिल अची विया। मियाँ नूर मोहम्मद हालतुनि जी संगीनीअ सबबि गोशा नशीन थी वियो। ठटे मां शेख शकरुल्लाह ऐं सुल्तान सामटीअ खे वापसि तलब करे वरिताईं। मुज़फ़र अली ख़ान ठटे मां निकिरी दाऊद पोटरनि जे कनमट लाइ पहुतल सरदार तमासप ख़ान जलार सां मिलण वियो। उन हालत में शाही वकील रज़ा बेग, हिंदुस्तानी हुकूमत जो नुमाइंदो फाज़िल बेग, धाराजा जो राणू ऐं अरबाब साजन कुझु ॾींहंनि ताईं ठटे जो इंतज़ाम संभालींदा रहिया। मियाँ नूर मोहम्मद ऐं सरदार जलायर में मुलाक़ात थी। बाद में शेख शकरुल्लाह ऐं सुल्तान सामटियो ठटे पहुची इंतज़ामी कारोबार संभालियो। मियाँ अतुर ख़ान मियाँ जो टियों पुटु यरगमाल तौरु सरदार जलायर पाण सां ईरान वठी वियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 269 270। मियाँ अतुर ख़ान हिक राय मूजिबि दाऊद पोटरनि जे ख़िलाफ़ सरदार जलासर जी फ़ौजी मदद में वियो हो। ॿी राय आहे त ख़ुदि मियाँ जे बरख़िलाफ़ बि महाज़ तयारु थी चुको हो। उन करे अतुर ख़ान यरगमाल तौरु ॾिनो वियो। फ़ौजी क़दम खां पोइ अतुर ख़ान बि ईरान वियो ऐं उते अॻु में मौजूदु ॿिनि भाइरनि सां गॾिजी रहण लॻो। मथे ईरानी दाऊद पोटरा वेड़ जो ज़िक्र थियो आहे। मियाँ जे ख़िलाफ़ दाऊद पोटरनि नादिर जी हिमायत कई। तॾहिं नादिर ख़ुशि थी शिकारपुर जो शहर दाऊद पोटरनि खे ॾिनो हो। दाऊद पोटरनि पारां शेख सादिक गुमाश्तो थी ईरान पहुतो, लेकिन मुख़्तसर मुदत बाद शेख सादिक खे ईरानी सरकार शिकारपुर में मुतयन कयो। अमीर सादिक मोहम्मद ख़ान ऐं शेख सादिक में अणबणत शुरू थी। शेख सादिक मारिजी वियो। सन 1158 हिजरी 1745 ईस्वी में ईरान ख़बरूं पहुतियूं त सरदार जलायर खे शेख सादिक जे इंतकाम वठण लाइ मुक़ररु कयो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 414 खां 418। हीअ इतला मिलण शर्त अमीर सादिक मोहम्मद ख़ान मामला हल कराइण लाइ ईरान रवानो थी वियो। हिन जी गैर मौजूदगीअ में अमीर बहादुर ख़ान नाले संदसि पुटु मामलनि ऐं कमकार जी निगरानी कंदो रहियो। अमीर सादिक मोहम्मद ख़ान नादिर शाह सां मिली सूरत हाल खे सुलझाइण जी कोशिशि कई। नादिर ॻाल्हियूं ॿुधण बाद मिर्ज़ा अस्कर अलीअ खे हुकुम ॾिनो त अमीर सां गॾु शिकारपुर वञी रूबरू मसइला हल करे। मिर्ज़ा ऐं अमीर सादिक मोहम्मद ख़ान शिकारपुर पहुता, लेकिन मामिलो सुधरण बजाए वधीक बिगड़ी वियो। 14 रबीउल अव्वल 1159 हिजरी 27 मार्च 1745 ईस्वी ते शिकारपुर में मिर्ज़ा जे लश्कर ऐं अमीर सादिक मोहम्मद ख़ान जे विच में खूनरेज़ जंग छिड़ी पई।
अमीर सादिक मोहम्मद ख़ान लड़ंदे मारिजी वियो। अमीर बहावल ख़ान वालिद जो लाश दफ़न कराए पाण शिकारपुर मां निकिरी वियो। दाऊद पोटन जो शिकारपुर मां ही आख़िरी इख़राज हो। लाहौर जे नाज़िम बहावल ख़ान खे आदम ॻोठ वारो पट मरहमत कयो, जिते रियासत बहावलपुर जो बुनियाद रखियो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 420 खां 430। दाऊद पोटरा ईरान जहिड़े वक़्तु ख़ुदि मियां नूर मोहम्मद जो किरदारु बहस तलब ॾिसिजे थो। ख़ासि तौरु गोशा नशीन थियण ऐं ठटे मां पंहिंजनि अमलदारनि खे वापसि सॾण वारो अमल सम्झण में नथो अचे। हालांकि आयल मुसीबत मियां ते न पर संदसि मुख़ालिफ़ कुवत दाऊद पोटन ते हुई। अतुर ख़ान यरगमाल तौरु ॾिनो वियो या सरदार जलायर जी मदद खां पोइ ख़ुदि हिन सां गॾु ईरान वियो, उहो सुवाल बि पंहिंजी जाइ ते अहमियत रखे थो। बहरहाल दाऊद पोटन जे ख़ात्मे ऐं ईरानी सालाननि जी मोट खां पोइ मियां नूर मोहम्मद लाड़ में के हिमत भरिया क़दम खयां ऐं हेठीं सिंध में अमन इंतज़ाम क़ाइमु करे पंहिंजी हाकिमियत खे बहाल कयो। लाड़ में जन बि मक़ामी हाकिमनि ऐं ज़मींदारनि हुकूमत लाइ मसइला खड़ा कया। उन्हनि में ककराली जो जाम होथी बि हिकु हो। ठटे जे हाकिम शेख शकरुल्लाह लश्कर कशी करे होथीअ खे क़त्ल कयो ऐं संदसि जाइ ते जाम मोहड़ जी मुक़ररी अमल में आई। हीउ वाक़ियो 1157 हिजरी 1744 ईस्वी में पेश आयो। सन 1158 हिजरी 1745 ईस्वी में मियां नूर मोहम्मद पाण कांजीअ जे किले ते हमिलो कयो ऐं घणी कोशिश सां उनखे फ़तह कयो। हिन मोरके खां पोइ कच्छी माण्हू बदीन तरफ़ काहे आया ऐं फुरलुट कयाऊं। 1159 हिजरी 1746 ईस्वी में सिंध जे हाकिम शाह बहार खे हुकुम ॾिनो त कच्छियुनि जी सरकोबी कई वञे। कांजीअ जे हाकिम मुतालिक़ कुझु ॿियनि हमअसर तारीख़ुनि में अञा बि वधीक मवाद मिले थो। हाकिम वॾो दिलेर ऐं ज़ुबान जो शौक़ हो। जॾहिं हिन वटि ताजन महेंद्रो भॼी पहुतो तॾहिं मीर शाहू बलोच मियां जे पारां सफ़ीर थी हाकिम वटि वियो ऐं ताजन जी ॿांह घुरी। हाकिम सख़्तु नफ़रत मां चयो त आउं मियां जो हुकुम छो मञींदुसि, आउं त कच्छ जे वालीअ जो रहती आहियां। हीउ जवाबु मिलण शर्त ख़ुदि मियां साहिबु फ़ौजी तयारी कई ऐं मुहिम में शरीक थियो। कांजीअ जे हाकिम खे शिकस्त आई ऐं हिन अमान घुरी। हिन जी जान बख़्शी थी, लेकिन पोइ बि गिरफ़्तारी अमल में आई। मसू सामटियो ताजन जे ख़ात्मे लाइ मुक़ररु थियो। बाद में मुराद कलेरी बि मसूअ जी मदद लाइ तयारु थियो। आख़िरकार ताजन पेश पियो। मियां हिन खे मुआफ़ कयो, मगर हू थोरे वक़्फ़े खां पोइ पंहिंजे वाइदे तां फिरी वियो। मियां जो हिकु ख़ासि माण्हू बलोच ख़ान खुर्द हिन जे ख़ात्मे लाइ मोकिलियो वियो। ताजन धोखे सां बलोच ख़ान खे क़त्ल कराए छॾियो। मियां साहिब इतला मिलण शर्त शाह बहारे खे हुकुम ॾिनो त ताजन महेंद्रे जी सफ़ाई कई वञे। शाह बहारे भरपूर काह कई। ताजन भॼण जी कोशिश कई, मगर गिरफ़्तार थी पियो। हिन खे मियां जे साम्हूं आंदो वियो, जंहिं संदसि क़त्ल जो हुकुम ॾिनो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 435 खां 438। ताजन महेंद्रो केरु हो ऐं किथे जो हो, उन मुतालिक़ मालूमात मुयसर कान्हे। सिर्फ़ु उहो इतलाउ आहे त ठटे जी आख़िरी मुग़ल नवाब सादिक अली ख़ान सां बि हिन जो मोरको थियो हो। हाशियो सिफ़ो 436। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल। महेंद्रो कबीलो अॼु सूदो बदीन जे इलाइक़े में रहे थो। मुमकिन आहे त हिन जो तालुक़ बि बदीन सां हुजे। उमरकोट हिकु ॿियो सरहदी ऐं पराहूं किलो हो, जो ॻच वक़्त खां सिंध जे अमल दख़ल खां परे हो। हिन ख़िते ते सोढनि राणनि जो राज हो। मियां साहिबु नादरी तफ़रीक़े वक़्तु उते पनाह गुज़ीन थियो हो। हमअसर तज़किरनि में मियां तरफ़ां उमरकोट ते फ़ौज कशीअ बाबति कुझु बि न लिखियो वियो आहे, लेकिन उन दौर जे अदबी ज़रियनि मां ख़बर पवे थी त जंहिं दौर में मियां नूर मोहम्मद ऐं हिन जा नामवर सिपह सालार कांजी, कच्छ ऐं लाड़ में सरगर्म हुआ, तंहिं ज़माने में उमरकोट ते बि फ़ौज कशी कई वई ऐं हिन इलाइक़े खे बि सिंध जे हदुनि में शामिलु कयो वियो। हीउ वाक़ियो पिणु 1159 हिजरी 1746 ईस्वी में थी गुज़रियो। तहफ़ुज़ुल कलाम एडिट सैयद असामुद्दीन राशिदी हाशियो 452 साल 1971 ईस्वी। शाइर मोहसिन ठटवी ॿियनि इलाइक़नि जे फ़तह सां गॾु उमरकोट खे फ़तह करण ते मियां खे मुबारकबाद ॾिनी ऐं क़सीदे में ख़ुशीअ जो इज़हार कयो त हिन इलाइक़े खे बुतनि ऐं काफ़रनि खां पाक कयो वियो आहे। मोहम्मद हबीबुल्लाह रुशदी
दीवान मोहसिन तनवी, सिंधी अदबी बोर्ड कराची, 1963 ईस्वी। मोहसिन जे कसीदे में उमरकोट जी फतेह लाइ ही इज़हार मिले थो। ज़दी बकमर कौमे तागू तेरा, ज़बते पाक कर दी अमर कोतरा, सिफ़ो 463। 1160 हिजरी 1747 ईस्वीअ में धाराजा जी राणी जे मसइले खे हथ में खयो वियो। फ़कीर सुल्तान सामटियो फ़ौत थियो, तॾहिं संदसि पुटु मसू फ़कीर ठटे जो गवर्नर थियो। राणू धाराजा वरी सरगर्म थियो, संदसि चुर्च ते सवें जाबिलू जोधन ठटे जे आसपास खे फुरियो। मसू फ़कीर शेख शकरुल्लाह ऐं बुला ख़ान नोमड़ीअ सां गॾु हमले आवरनि खे ललकारियो, मगर शिकस्त खाधाई। मियाँ खे ही ख़बर मिली त मसू फ़कीर खे मुअतल करे बिलावल फ़कीर नाइच खे ठटे जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। साहिबजादे ख़ुदादाद ख़ान खे हुकुम मिलियो त ठटे पहुची राणे जो मामिलो हल कयो वञे। ख़ुदादाद ख़ान कसीर लश्कर सां राणे जो पीछो कयो। राणू पंहिंजो कोट मज़बूत माण्हुनि जे हथ में ॾेई पाण समुंड में हलियो वियो। ख़ुदादाद ख़ान हीले हिरफत सां कोट हथु कयो। साहिबजादो वापसि मोटियो ऐं राणे जो मामिलो शेख शकरुल्लाह जे हवाले कयो। हिन मक़सद लाइ बाज़ार जोखे जी ख़िदमत हासिल कई वई, जंहिं अटकल सां राणे खे क़तलु करायो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो, सिफ़ो 270 271। राणे धाराजा जो अॻु में बि ज़िक्र थियो आहे। तहफ़तुल कलाम मूजिबि हिन जो नालो अजमाल हो। सेठ नाणूमल लिखियो आहे त हिन जो नालो अर्जुन हो। कलोड़नि बाज़ार जोखीअ जी मदद सां हिन खे मारायो। ख़िदमत जे एवज़ बाज़ार खे ॼाम जो लक़ब ऐं जोखियनि जी सरदारी मिली। यादगिरियूं सिफ़ो 56 57। सिंधी छापो मोहम्मद हनीफ़ सिद्दीकी, सिंधी अदबी बोर्ड, 1968 ईस्वी। नाऊमल कंहिं बि कलोड़े हाकिम जो नालो न लिखियो आहे। हिक राय मूजिबि ही वाक़ियो ग़ुलाम शाह जे दौर में थियो। ही ॻाल्हि बि दुरुस्त कान्हे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 434। जेतोणीकि राणे जे ख़िलाफ़ 1160 हिजरी 1747 ईस्वी में क़दम खयो वियो, मगर हिन जी बर्बादी ऐं क़त्ल 1162 हिजरी 1749 ईस्वी में थियो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन हाशियो 2 सिफ़ो 457। हिन बाद उमरकोट खां वठी समुंड ताईं थर ऐं लाड़ ते कलोड़नि जो अख़्तियार बहाल थी वियो। सन 1160 हिजरी 1747 ईस्वी में नादिर खे पंहिंजनि अमीरनि क़त्लु कयो। प्रोफेसर मक़बूल बेग बदख्शानी, तारीख़ ईरान, जुल्द दोम, सिफ़ो 383, लाहौर, 1971 ईस्वी। नादिर जे क़त्ल जी दुरुस्त तारीख़ 11 जमादुल आख़िर 1160 हिजरी 10 जून 1947 ईस्वी आहे। ईरान में अफ़रा तफ़री पखिड़िजी वई। सिंध जे 8 सालनि जे ईरानी ग़ुलामीअ जो ख़ात्मो अची वियो। मियां नूर मोहम्मद खे ही इतला मिलिया त खेसि इत्मीनान थियो त हाणे ग़रीब सिंध आज पे ऐं आज़ादीअ ॾे विख वधाईंदी। अफ़सोस त ईअं न थियो। नादिर जो हिकु अफ़गान जनरल अहमद ख़ान बग़ैर कंहिं देर जे हारात पहुतो। हिन अफ़गान सरदारनि खे गॾु करे पैगाम ॾिनो त ही वक़्तु आहे जो असीं पंहिंजो हिकु जुदा मुल्क ठाहियूं। अफ़गाननि हिन सां इतफ़ाक़ कयो ऐं अहमद शाह अब्दाली अफ़गानिस्तान नाले नओं मुल्क क़ाइमु कयो। उनजो बादशाह बणिजी वियो। अब्दाली बादशाह थियण शर्त उन्हनि इलाइक़नि ते पंहिंजी दावा पेश कई जेके मोहम्मद शाह मुआहिदे बाद नादिर जे हवाले कया हुआ। सिंध बि उन्हनि इलाइक़नि में शामिल हुई। मियां नूर मोहम्मद ॾे बि ताबेदारी ऐं ख़िराज जो पैगाम पहुतो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 444 खां 446। लेकिन मियाँ साहब हिन मामले में तकड़ न करण ऐं हालतुनि जो जाइज़ो वठण जो फ़ैसिलो कयो। फ़िलहाल हिन खे पुटनि जो फ़िकिर हो जे सालनि खां ईरान में यरगमाल तौरु रहियल हुआ। वरंदड़ 4 साल मियाँ खे असीं पंहिंजा फ़ैसिला पाण कंदे ॾिसूं था। 26 जनवरी 1748 ईस्वी सफ़र 1161 हिजरीअ ते बम्बईअ में मौजूदु ईस्ट इंडिया कंपनीअ जे कारकुननि सां 10 अदद बरनि जी तोपूं ख़रीद करण जो ठाह थियो जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हुयूं। पैसनि जी अदायगी हुंडियुनि जी शकिल में सूरत में मौजूदु हुंडियुनि जी शकिल ऐं सूरत में मौजूदु एवज़ुनि खे कई वई। शुरूअ में 33,900 रुपया ऐं बाद में 29,701 रुपया अदा कया विया।
तोपूं 26 फरवरी रबियुल अवल ते मोकिलियूं वयूं। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 463। सन 1161 हिजरी 1748 ईस्वी ते अब्दाली बरे सगीर ते पहिरियों हमिलो कयो। इब्तिदा में के सोभूं हासिल कयाई, मगर सरहंद जे नज़दीक मालपुर वटि 11 मार्च 1748 ईस्वी ते थियल मोरके में शिकस्त खाई वापसि पंहिंजे मुल्क हलियो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 448। उन वक़्तु लाहौर ऐं मुल्तान जो गवर्नर शाहनवाज़ ख़ान पुट ज़करिया ख़ान हो। शुरूअ में मुक़ाबिलो कयाई, अहमद मालोपुर वटि विढ़िया। अफ़गाननि खे शिकस्त आई, लेकिन कमरदीन ख़ान मारिजी वियो। मोहम्मद शाह खे हिन जी मौत जो गहरो सदमो पहुतो। हिकु महीनो पोइ हिंदुस्तान जो आख़िरी नामवर ताजदार मोहम्मद शाह फ़ौत थियो। संदसि अकेलो पुटु मुजाहिदुद्दीन अहमद शाह गाज़ी नओं बादशाह बणिजी वियो। मोहम्मद शाह जो मौत 27 रबियुल आख़िर 1161 हिजरी 15 अप्रैल 1748 ईस्वी ते थियो हो। ज़हीरुद्दीन मलिक द रेन ऑफ मोहम्मद शाह सिफ़ो 406 एशिया पब्लिशिंग हाउस दिल्ली 1977 ईस्वी। हिन वाक़े खां पोइ मुग़ल सल्तनत जी ज़वाल में तकिड़ो वाधारो थियो। अहमद शाह अब्दाली हालतुनि खां बाख़बर रहंदो आयो। सन 1162 हिजरी 1749 ईस्वी में हिन हिंदुस्तान ते ॿियो हमिलो कयो। लाहौर ऐं मुल्तान जी नाज़िम मुइनुल मुल्क मुक़ाबिलो कयो, लेकिन मरकज़ खां मदद न मिलण सबबि हिन गुजरात, सियालकोट, पसरूर ऐं औरंगाबाद जा इलाइक़ा अब्दालीअ खे ॾेई सुलियो करे वरितो। अब्दाली वापसि अफ़गानिस्तान मोटी वियो। हिन अञा कंहिं बि भरपूर फ़ौजी क़दम जो फ़ैसिलो न कयो, छो त पाण पंहिंजी मुल्की हालतुनि खां मुतमइन न हो। हरीराम गुप्ता लेटर मुग़ल हिस्ट्री ऑफ द पंजाब सिफ़ो 166 संगे मील लाहौर 1978 ईस्वी। हिन दौर में मियाँ साहब कंपनीअ खां वधीक 10 अदद तोपूं ख़रीद करण जो हुकुम ॾिनो। हीउ फ़ैसिलो 21 मार्च 1749 ईस्वी रबियुल आख़िर 1162 हिजरी ते थियो। ठटे जे नाज़िम शेख शकरुल्लाह खे ताक़ीद कयो वियो त तोपूं वसूल करे रक़म जी अदायगी कई वञे। 63,852 रुपया ऐं 3 आना तोपुनि जो मुआवज़ो अदा कयो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 463 464। ही तोपूं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुचायूं वयूं। अॼु बि के अहिड़ियूं तोपूं उमरकोट जे किले में मौजूदु आहिनि। उमरकोट में किले जे विच में मौजूदु बुर्ज ते रखियल हिकु तोप ते ही इबारत लिखियलु आहे, ऐं तोप ख़ुदायार ख़ान बहादुर अब्बासी साबित जंग 1160 हिजरी राकिम जो ख़ुदि जो मुशाहिदो। नादिर जे क़त्ल खां पोइ यरगमाल तौर रहियल शहज़ादनि फ़ैसिलो कयो त इब्तिदा में मोहम्मद मुराद याब वतन मोटे। उन बाद बाक़ी रहियल 2 शहज़ादा बि हितां कूच कंदा, लेकिन थियो ईअं त ग़ुलाम शाह ऐं अतुर ख़ान 1162 हिजरी 1749 ईस्वी में ख़ुश्कीअ जे रस्ते मकरान खां थींदा सिंध पहुता। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 457 458। मियाँ नूर मोहम्मद खे मुराद याब ख़ान जे न अचण जो फ़िक्र हो, जो भाइरनि खां बि अॻु ईरान मां निकितो हो। 1163 हिजरी 1750 ईस्वी में मोहम्मद मुराद याब जी मस्कत में पहुचण जो इतलाउ सिंध में पहुतो। हीउ बि इतलाउ आयो त संदसि साथी शेख ग़ुलाम अहमद फ़ौत थी वियो आहे। मियाँ साहब शेख शकरुल्लाह खे जहाज़ ज़रिए मस्कत वञण लाइ चयो। संदसि जाइ ते गुल मोहम्मद खुरासानी ठटे जो नाज़िम मुक़ररु थियो। जेतोणीकि मोहम्मद मुराद याब सिंध पहुची वियो, लेकिन शेख शकरुल्लाह बि रस्ते में फ़ौत थी वियो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 271। शेख अज़ीज़ुल्लाह जा पुट शकरुल्लाह ऐं ग़ुलाम अहमद कलोड़ा हुकूमत जा अहम एतबार जोगा अमीर हुआ। ख़ुदि मियाँ नूर मोहम्मद बि संदन ख़िदमतुनि जी वाखाण कई आहे। मंशूरुल वसियत सिफ़ो 22-23। मियाँ नूर मोहम्मद पुटनि जे वापसि थियण ते घणो ख़ुशि हो। हिन हुकूमत जो कारोबार वॾे पुट मोहम्मद मुराद याब ख़ान जे हवाले कयो ऐं पाण नए ठाहिरायल शहर मोहम्मद आबाद ॾे मुंतक़िल थी वियो। हिन फ़ैसिले मां ख़ुदादाद ख़ान खे तकलीफ़ पहुती, सो नाराज़ थी हिंदुस्तान ॾे हलियो वियो। मोहम्मद मुराद याब उम्मीदुनि ते पूरो न लथो त मियाँ नूर मोहम्मद हिकु दफ़ो वरी उमूर मुमलिकत पंहिंजे हथ में रखिया, लेकिन हिन भेरे पाण ख़ुदा आबाद बजाए मोहम्मद आबाद में रहण खे तरजीह ॾिनी। तफ़दुल कलाम सिफ़ो 271।